जय झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं बहिराणा साहिब जी। आख़िर बहिराणा साहिब पाण पंहिंजे घरनि में छो खणाईंदा आहियूं? जॾहिं बि पंहिंजे घर में को मांगलिक कार्य थींदो आहे या को वॾो ॾींहुं वार थींदो आहे त पाण बहिराणा साहिब रखाईंदा आहियूं ऐं पूॼा कराईंदा आहियूं। त आख़िर छो? कुझु माण्हुनि इहो सुवाल बि पुछो कि असां माण्हुनि खे इन संबंध में कुझु जानकारी कान्हे, त कृपया इहे बि हिकिड़ी जानकारी तव्हांजे चैनल जे माध्यम सां ॿुधायो। त अॼु तव्हांखे ॿुधायूं था कि पाण भॻवान श्री झूलेलाल साहिब जो बहिराणो साहिब छो पंहिंजे घरनि में रखाईंदा आहियूं। त दोस्तों, इहा ॻाल्हि आहे सिंध शहर जी। सिंध जिते पंहिंजा पूर्वज हुआ, उहो छॾे पाण हिंद में आयासीं। त ख़ैर, इहा सिंध जे टाइम जी ॻाल्हि आहे कि पहिरीं टाइम ते भॻवान श्री झूलेलाल जे अचण खां पहिरीं खां पाण अखो पाईंदा आहियूं। दरिया शाह जे किनारे ते पाण अखो पाईंदा हुआसीं। ऐं हिंदुनि सिंधियुनि जे मथां जॾहिं ज़ुल्म थियो त भॻवान श्री झूलेलाल अवतरित थिया ऐं उन बादशाह जो जेको हुनखे सरेंडर कयनि। उन खां पोइ पाण अखो ऐं जोत त पहिरीं बि कंदा हुआसीं, पोइ बहिराणे में तब्दील थी। हिकिड़ो लकड़ी जो चोको सो पाण बहिराणो, जंहिंजे मथां बाक़ाइदा हिकिड़ो खुॿो बि थींदो आहे हल्को, उन अंदरि पाण उनखे कन्वर्ट कयोसीं। ऐं अहिड़ी मान्यता आहे कि बहिराणा साहिब जंहिं बि घर में ईंदो आहे, उन घर में हिकु प्रकार जी शुद्धि थींदी आहे। छोकी बहिराणा साहिब जे अंदरि जेकी शयूं लॻंदियूं आहिनि ऐं जेका पाण अंदरि दीपक ॿारींदा आहियूं, जेकी पाण उन अंदरि जोत जॻाईंदा आहियूं, ऐं जेकी सामग्री लॻंदी आहे बहिराणे साहिब जे अंदरि, त उहो पूरो हिकिड़े हवन जो कमु कंदी आहे। भई जेको बहिराणो साहिबु आहे न, उनखे पंहिंजा पुरखा हिकु तरीक़े जो पंहिंजे घर जे अंदरि हवन जो समान पूरी हिनखे मान्यता मिलियल आहे। बिल्कुलु उन समान सम्झंदा आहिनि। अॼु अगरि कंहिं घर मां को बहिराणो घुमी थो वञे न, त उहो घरु पूरो शुद्ध थो थिए। छोकी उन अंदरि जोत बि लॻे थी, नारेल बि लॻे थो, मिश्री बि लॻे थी, इलायची, काफ़ी शयूं लॻंदियूं आहिनि। बहिराणे जे अंदरि काफ़ी शयुनि सां उहो बहिराणो तयारु थींदो आहे। ऐं असांजे झूलेलाल खे जेकी उहो शयूं प्रिय आहिनि न, उहे ॿ शयूं प्रिय आहिनि। हिकु त जल, ॿी जोत। ऐं इन्हनि ॿिन्हिनि सां ई भॻवान श्री झूलेलाल प्रसन्न थींदो आहे। इन्हनि ॿिन्हिनि सां ई प्रकट थियो। छोकी जॾहिं भॻवान श्री झूलेलाल प्रकट थिया हुआ त हू सिंधियुनि जी जोत सां ई प्रकट थिया हुआ। कि जॾहिं सिंध जी नदीअ ते पंहिंजा वॾा 40 ॾींहंनि ताणी कंटिन्यू हिनखे पुकार कंदा रहिया दरिया के जे किनारे वेही करे, त हू अखंड जोत ॿारी वञनि। त हिन कारण उन्हनि खे दरिया शाह बि चवंदा आहियूं पाण, ऐं ज्योति स्वरूप बि चवंदा आहियूं। त हीअ जल ऐं ज्योति सां ॾाढो प्रसन्न थींदा आहिनि। ऐं इहे शयूं बहिराणे जे अंदरि लॻंदियूं आहिनि, जंहिंसां कि हर पंहिंजे सिंधी परिवार जी मनोकामना पूर्ण थींदी आहे। अॼु पंहिंजे घर में को शादी, वियांह, फंक्शन या नामकरण, छठी इत्यादि कुझु बि थींदी आहे, त पहिरीं या वॾा पाण खे छा चवंदा कि घर में बहिराणो था रखंदा आहियूं। पर अॼु मॉडर्न ज़मानो थी वियो आहे, इहा परंपरा ॾाढी घटि थी रही आहे। पर उन्हनि खे ख़बर कान्हे कि इन सां छा फ़ाइदा हुआ। दोस्तों, इन परंपराउनि खे न भुलिजो। कॾहिं बि तव्हांजे घर में को वार त्योहार हुजे या को वॾो फंक्शन हुजे या चंड इत्यादि हुजे, त बहिराणे साहिब खे ज़रूरु पंहिंजे घर में घुराईंदा करियो ऐं उनखे घुमाराईंदा करियो। बहिराणे जी मान्यता पूरे हिकिड़े शुद्ध हवन सां कई वई आहे कि घर में हवन करायो, बहिराणो करायो, हिकु समान आहे। छोकी हिन जे अंदरि जी सामग्री सॼी शुद्ध थींदी आहे। ऐं इन सां भॻवान श्री झूलेलाल अति प्रसन्न थींदा आहिनि। इन कारण इन शइ खे न विसारो। बहिराणो वधीक मां वधीक पंहिंजे घरनि में तव्हां घुरायो ऐं भॻवान श्री झूलेलाल था अचनि, उन सां गॾु प्रसन्न थी करे ऐं तव्हांजी मुराद था पूरी कनि। जय झूलेलाल। सतनाम साखी।